वञण जो। मुराद अली शाह टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर नामज़द अवैस कादिर शाह के सिंध असेंबली जो स्पीकर एंथोनी नवीद के डिप्टी स्पीकर नामज़द करण जो ऐलान। बिलावल भुट्टो ज़रदार जो चवण है सिंध के अवाम जूं पीपी मां उम्मीदूं वधी वयूं आहिनि। करप्शन के खात्मे लाइ सख्त कदम खणा पवंदा। चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजी कारकर्दगी ते फ़ख्रु हुअणु घुर्जे। नओं तालीमी निसाब लागू कयो वेंदो। बरसाती बोर्ड दौरान तबाह थियल तालीमी इदारनि जी ॿीहर अदावत कई वेंदी। वॾे वज़ीर खे सिंध जे पाणी वारे मसइले ते फोकस करणु घुर्जे। पाणी जो मसइलो हल करण लाइ वफ़ाक़ खां मदद तलब कई आहे। हाणे बि कोशिश कई वेंदी। MQM GDS समेत ॿियनि स्टेक होल्डर्स सां वर्किंग गॾिजी रिलेशनशिप क़ाइमु कई वेंदी। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे थींदो। नवां चूंडियल मेंबर पंहिंजे उहिदे जो कसम खणंदा। GDA आम चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ सुभाणे सिंध असेंबली अॻियां धरणे जो ऐलान करे छॾियो। सफदर अब्बासी जो चवण आहे त आम चूंडूं धांधली ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सुभाणे सिंध असेंबली अॻियां धरणे खां पोइ मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ जो ऐलान कयो वेंदो। एहतजाज जी तहरीक में तशद्दुद जो अंसर शामिल न हूंदो। पंजाब असेंबली के नवन चूंडियल मेंबरन पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ समेत 313 मेंबरन पंहिंजे उहिदे जो कसम खयो। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड सुभाणे थींदी। उजी राय शुमारी ज़रिए स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर लाइ वोट ॾिनो वेंदो। PTI बानी IMF के कर्ज न ॾियण लाइ ख़त लिखी छॾियो। बैरिस्टर गोहर तरफ़ां IMF के ख़त लिखण जी तस्दीक। संदसि चवण आहे त तहरीक इंसाफ़ अवामी हक़नि जी जंग विड़ी रही आहे। IMF के ख़त लिखण सां मुल्की सलामती ते को बि फ़र्क़ु न पवंदो। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो आहे त IMF के ख़त लिखण अफ़सोस ऐं मज़म जो अमल आहे। पाकिस्तानी अवाम जा मसला हल करण चैलेंज का घटि न आहे। तहरीक इंसाफ़ IMF के ख़त लिखी मुल्क दुश्मनी साबित करे रही आहे। IMF पाकिस्तान जे नई चूंडियल हुकूमत सां गॾु कम करण ते रास्तो ज़ाहिर करे छॾियो। IMF जे डायरेक्टर कम्युनिकेशन जोली कोज़िक जो चवण आहे त निगरान हुकूमत जे दौर में अख़्तियारनि मुआशी इस्तेहकाम बरक़रार रखियो। पाकिस्तान में मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ नई हुकूमत सां पॉलिसी ते कम करण जा मुंतज़िर आहिनि त जीअं वसी इक़्तिसादी इस्तेहकाम ऐं पाकिस्तानी शहरनि जी ख़ुशहालीअ खे यकीनी बणाए वञे। पाक ईरान गैस पाइपलाइन मंसूबे में वॾी अघ भराई। तवानाई कमेटी ग्वादर खां ईरानी सरहद ताईं पाइपलाइन विछाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी सरहद ताईं गैस पाइपलाइन विछाइण जे मंसूबे ते 45 अरब रुपया ख़र्च थो। मंसूबे में अघ भराई सां ईरान पाकिस्तान खे ॾंड जो नोटिस वापसि वठंदो। पाकिस्तान इंसाफ़ जी आलमी अदालत में 2 रियासती हल जी हिमायत करे छॾी। निगरान कानून वारे वज़ीर अहमद इरफान असलम जो चवण आहे त इसराइल मुनज़िम नमूने फ़लस्तीनियुनि जी नस्लकशी करे रहियो आहे। पाकिस्तान हर फोरम ते मुनज़िम नमूने फ़लस्तीन जो केस विढ़ियो। गॾियल क़ौमुनि जे ठारान ते अमल ज़रूरी आहे। ग़ज़ा मां फौरी तौर इसराइली फ़ौज खे निकाले ॾिनी वञे। जुडिशल कमीशन नईम अख्तर अफ़गान के सुप्रीम कोर्ट जो जज मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। जस्टिस शहज़ाद अहमद के लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुक़रर करण जो फ़ैसिलो जुडिशल ॿिन्ही अदालत जी मंजूरी लाइ मामलो पार्लियामानी कमेटी हवाले करे छॾियो। सुप्रीम कोर्ट मुल्क में सदारती निज़ाम लागू करण जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क में पार्लियामानी हुकूमती निज़ाम लागू आहे। आइन में अल्लाह जे निज़ाम जो ज़िक्र आहे। सदारती निज़ाम लागू करे फ़र्दे वाहिद खे अख़्तियार ॾियण जी हिमायत छो पई कई वञे।
रानीपुर जी हवेली में ज्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निगरी फातिमा फरडो केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी। केस में नामज़द एसएचओ अमीर चांग जे पेश न थियण सबबि ॿुधणी नथी सघी। खैरपुर जी अदालत तरफ़ां जवाबदारनि खे 2 मार्च ते ॿीहर पेश करण जो हुकुम। शहदादपुर भरिसां संगावती तकरार तां झेड़े में पुलिस एहलकार समेत 2 ॼणा क़तल। ॻोठ ज़ुल्फ़कार अली ज़रदारी में ग़ुलाम शबीर ज़रदारी ऐं मुराद अली ज़रदारी गोलियुनि जो खाज धुरियुनि में छिकंदा। गढ़ी यासीन भरिसां कान्हे इल्ज़ाम हेठि नौजवान बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंद पिस्टल जा फायर करे ख़ालिद जेहो खे गोली हणी क़तल करे छॾियो। भोजपुर में बदमनी फुरवा के खिलाफ शहर में शटरबंद हड़ताल। जेयूआई जे सर ते एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस साहिबे ते ध्यानो। अॻवान जो चवण आहे त पुलिस अमन अमान क़ाइम कराइण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे, पर लुट जे वाक़िअनि सबबि शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। शिकारपुर हैदराबाद वासी 2 ॼणनि जे अगवा जी तस्दीक। ढाड़ीलनि जो अब्दुल राफ़िअ समेजे ऐं जावेद शेख जे वारसनि सां फ़ोन ते राबितो। भुॻ तलब। ओबावड़े में मुगवी नीगर साहिबजादे भट्टीअ जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त साहिबजादे भट्टीअ जे अगवा खे 20 ॾींहं गुज़री विया, पर अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। जेकबाबाद में सरकारी स्कूल जी छत जा चापड़ किरण जो केस दाख़िल करण जो हुकुम। अदालत स्कूल जा चापड़ किरण जो ज़िम्मेवार एजुकेशन वर्क्स ऐं तालीम खाते खे करार ॾेई छॾियो। एक्सीएन असिस्टेंट इंजीनियर समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम। हिगड़ी में लाइब्रेरी जी छत जा चापड़ किरण सबबि पोहर दॿिजी फोत। चापड़ किरण सबबि राजू कोहली दॿिजी दमधणी हवाले कयो। संस घर में सो। पाकिस्तान सुपर लीग जी मैच में पेशावर ज़ल्मी जी मुल्तान सुल्तान खिलाफ बैटिंग। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 सीरीज़ अप्रैल जे ॿिए हफ़्ते में थियण जो इम्कान। T20 सीरीज़ जूं मैचूं लाहौर ऐं रावलपिंडी में कराई वेंदियूं। ॿिन्ही मुल्कनि जे बोर्डनि सीरीज़ लाइ तारीख़ुनि ते गौर शुरू करे छॾियो।